नाज़िर शेदादपुर में पुलिस मुबैना भत्ते जी पर्ची ॾियण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयल प्राइमरी उस्ताद जो लाश अस्पताल छॾे हली वई आहे। रावा सां तफ़सील मालूम कयो था अली नवाज़ टेवाल खां। अली नवाज़, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, शेदादपुर के बुखारी पाड़े वासी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल शाहनवाज जो हेड मास्टर 45 वरन जो उस्ताद जाम अजीज जखड़ जो लाश पुलिस लावारस ॼाणाए शेदादपुर के सिंध अस्पताल के एमरजेंसी वार्ड में छॾे खिसकी वई आहे। इतला ते सिंध अस्पताल में वारसर पहुची दाऊ कंदे इल्ज़ाम मणींदे ॿुधायो आहे त असांजो नौजवान के शेदादपुर पुलिस शाम जो घरां बेगुनाह हिरासत में वठी गिरफ़्तार कयो आहे। पुलिस चयो आहे त प्राइमरी उस्ताद नदीम मितले का 2 करोड़ वारी ॾिनल पर्ची में जांच जे लाइ गिरफ़्तार कयो आहे। उस्ताद जाम अजीज खे पुलिस सख़्त तशद्दुद करे क़त्ल करे छॾियो आहे। असीं शरीफ़ ख़ानदान सां ताल्लुक़ रखूं था। मक़तूल मथां को बि केस वग़ैरह दाख़िल न हो। असांजे नौजवान खे पुलिस सख़्त तशद्दुद करे क़त्ल कयो आहे। वारसनि घुर कई आहे त पुलिस हथां बेगुनाह क़त्ल थियल प्राइमरी उस्ताद जे क़त्ल जो नोटिस वठी पुलिस ख़िलाफ़ को बि जोॻो कदम खयो वञे। ॿिए तरफ़ राब्ते करण ते डीएसपी शेदादपुर मीर जावेद अहमद टालपुर राब्ते करण ते ॿुधायो आहे त उस्ताद जे क़त्ल जो डीआईजी शहीद बेनज़ीर आबाद फैसल बशीर महमूद नोटिस वठी एसएचओ शेदादपुर गुलाम शबीर दलवाणी वॾे मुंशी ऐं ॿियनि खे मुअतल करे जांच टीम जोड़े छॾी आहे। मक़तूल सां इंसाफ़ कयो वेंदो। मक़तूल जे घर में पहिरां मकल आहे। ॿिए पासे पुलिस 2 करोड़ जी पर्ची जो केस लाल खान अबू पोतो ऐं मार्जी जे इल्जाम अजीज जखर ते ज़ाहिर करे छॾियो आहे। वारस रात खां सरापा एहतजाज करे रहिया आहिनि। जी तफ़सील का आगाह करण जे लाइ अली नवाज़ समाज जी महिरबानी।